जाम साहब थाने जी हद हेठ जमड़ाऊ लग गोठ फकीर हुसैन बख्श लाशारी के रहवासिन ज़रई ज़मीन ते कब्जे खिलाफ प्रेस क्लब जाम साहब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ख़बर मूजिब हेठ जमड़ाऊ लग देह अकरू 2 में गोठ फकीर हुसैन बख्श लाशारी देह अकरू 2 जे रहवासी गोठाणनि लायक लाशारी, मोहम्मद बख्श, सिकंदर अली, सुलेमान लाशारी, मकबूल लाशारी, मोहम्मद मिठल लाशारी ऐं कबूल लाशारी एहतिजाज कंदे मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त संदसि ज़रई ज़मीन ते बाअसर सोनो लाशारी, मिसरी लाशारी ऐं यासीन लाशारी असांजी ज़रई ज़मीन ते हथियारबंद विहारे छॾिया आहिनि, जंहिं करे असीं घर ताईं महदूद आहियूं। इन्हनि मां खेनि जानी माली नुक़सान जो ख़तरो आहे। एहतिजाज कंदड़ SSP नवाब शाह ऐं जाम साहब पुलिस खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी साणनि इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची